वज़ीर आज़म शहबाज शरीफ उम्रे जी अदायगी लाइ मदीने मुनव्वरा खां मक्के शरफ पहुची वियो। मक्के पहुचण ते पाकिस्तान में सऊदी अरब जे सफ़ीर नवाफ बिन सईदुल मालिकी तरफ़ा वज़ीर आज़म जो आदरभाव कयो वियो। मदीने में क़याम दौरान वज़ीर आज़म पारां मस्जिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में नफ़िल अदा करे फ़लस्तीन ऐं वालारल कश्मीर जे मज़लूम मुसलमाननि मुल्क ऐं क़ौम जी तरक्की तोड़े ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। संगरार में अगवा थी वियल नींगरी प्रिया कुमारी मामले में कुछ इशारा मिलिया आहिनि। केस में अगभराई थी आहे। उम्मीद आहे त प्रिया कुमारी जल्द बाज़ियाब थी वेंदी। फज़ीला सरकी जे केस बाबति मूंखे खणी ॼाण नाहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जी कंदकोट में प्रेस कॉन्फ्रेंस। आईजी सिंध जो चवण आहे त ॾोहारियुनि वटि जदीद हथियार आहिनि। अहिड़ा जदीद हथियार जल्द पुलिस खे बि मिली वेंदा। बदअमनी कबीलाई तकरारनि जे करे आहे, जंहिंजे ख़ात्मे लाइ अवाम पुलिस जो साथ ॾे। आईजी सिंध चयो आहे त कश्मीर घोटकी ऐं शिकारपुर में अमनो अमा जो मसलो आहे। कोशिश हूंदी त ऑफिसरनि खे फ्री हैंड मिले। ॾोहारियुनि जी साज़िशुनि खे नाकाम बणायो वेंदो। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जी सदारत हेठि एसएसपी ऑफिस कंदकोट में इजलास दौरान डीआईजी लाड़काड़ो ऐं एसएसपी कश्मीर अमनो अमा जी सूरत हाल ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन बाबति ब्रीफिंग पिणु ॾिनी। सिंध में अमनो अमा जी सूरत हाल ठीक नाहे। रमज़ान जे महीने में फुर दौरान मज़ामत ते कराची में केतिरनि ई शहरियुनि खे क़त्ल कयो वियो। कराची जे स्ट्रीट क्रिमिनल्स ख़िलाफ़ कुझु न पियो कयो वञे। कराची में ज़ुल्म वधी वियो आहे, इन जो मिसाल नथो मिले। सिंध हुकूमत पंहिंजूं अखियूं खोले। सिंध हुकूमत पंहिंजी कामयाबी जे खुमारनि मां वापसी नथी अचे। पुलिस खाते मां कारुनि रिढुनि खे कढण खां सवाइ ॾोह ख़त्म नथा थी सघनि। एमक्यूएम अॻवान फैसल सब्ज़वारी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। ख्वाजा इज़हारुल हसन जो चवण आहे त नओं आईजी पुलिस आयो त कचे ते धाड़ियलनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई। ॾोहारियुनि खे क़त्ल करण जो लाइसेंस मिली वियो आहे। पूरी सिंध में रेंजर्स खे हिकु जेतिरा इख्तियार ॾिना वञनि। एमक्यूएम पुलिस फोर्स खे तकरारी बढ़ाए ॾोहारियुनि खे फ़ाइदो पहुचाए रही आहे। एमक्यूएम हुकूमत में हूंदी आहे त सभु ठीकु ऐं हुकूमत खां ॿाहिरि हूंदी आहे त उनखे सभु ख़राबु लॻंदो आहे। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो एमक्यूएम अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल। सिंध चवण आहे त हू बयानबाज़ी कंदड़नि खे कमु करे ॾेखारींदा। कराची जी अवाम खे मायूस न कयो वेंदो।